कमर जलालवी पंहिंजे दौर जो हिकिड़ो वॾो शाइर हुयो ऐं उन जे ई दौर जी वहीदा नसीम नाले हिकिड़ी औरत शाइरा उन जी हम असर शाइरा हुई। कमर जलालवी ग़रीब हुयो ऐं शकिल जो सादो हूंदो हुयो। वहीदा नसीम शाइरा उन ते टोक कंदे चयो त शायदि त तव्हांखे मां तॾहिं ई मञींदुमि जॾहिं तव्हां महफ़िल में को हिकिड़ो ई शेर चयो ऐं तव्हांजी वाह वाह थी वञे। कमर जलालवीअ उन जो चैलेंज क़बूलु कयो। कुझु ॾींहंनि खां पोइ महफ़िल जो प्रोग्राम थियो। उते कमर जलालवी बि आयो ऐं वहीदा नसीम बि आई। मैडम वहीदा नसीम अॻी अॻी सिफ़ में वेठल हुई। जॾहिं कमर जलालवीअ जो वारो आयो त हुन पंहिंजे नाज़रीन खे मुखातिब थींदे चयो त अॼु मां सिर्फ़ु कंहिंजी चैलेंज ते सिर्फ़ु हिकिड़ो ई शेर पढ़ंदुमि ऐं उमेदु थो कयां त तव्हांखे पसंदि ईंदो ऐं तव्हां इंसाफ़ु कजो। उनखां पोइ माण्हू कमर जलालवीअ तरफ़ मुतवजो थिया। कमर जलालवीअ पंहिंजो शेर पेश कंदे चयो त पछता रहा हूँ दिखा कर नब्ज़ हकीम को, पछता रहा हूँ दिखा कर नब्ज़ हकीम को। वाह 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 वाह, सारी महफ़िल में सॼी महफ़िल में वाह वाह थी वई। पछता रहा हूँ नब्ज़ दिखा कर हकीम को, नुस्खे में उसने लिख दिया है वहीदा नसीम को। जॾहिं जो उस्ताद कमर जलालवीअ इहे लफ़्ज़ उचारिया त महफ़िल में वाह वाह थी वई, टहिकनि जा हुकरिया थिया ऐं 10 मिंटनि ताईं लगातार ताड़ियूं वॼंदियूं रहियूं ऐं कमर जलालवी महफ़िल में मरकज़ रहियो, नज़रनि जो मरकज़ रहियो। जीअं ई ताड़ियुनि जी गूंज ख़तमु थी ऐं टहिक ख़तमु थिया त सभिनी माण्हुनि जे नज़रुनि वहीदा नसीम खे ॻोल्हण जी कोशिशि कई ऐं उन जे तरफ़ पंहिंजूं नज़रूं फेरायूं त वहीदा नसीम ओसी ताईं महफ़िल ख़तमु करे वञी चुकी हुई।